अल्हम्दुलिल्लाह असां अॼु ज़ियारतुनि ते सभु साथी आया आहियूं। ये असांजो हाजी शफ़ीक साहब, साईं सरवर साहब, ये असांजा हाजी कादिर बख्श साहब बीमार हुआ ठीक थी हुआ, ये हाजी सज्जाद, ये हमारा हाजी नज़ीर साहब वणन था किरे हो ये असांजो मोहम्मद हसन साहब माशाल्लाह ओहद जे मैदान ते आया आहियूं। अमीर सैयद शोदा हज़रत अमीर हमज़ा ते दुआ घुरी अथऊं, सलाम पढ़ियो अथऊं, तमामु ज़ियारत कयो। पूरी दुनिया लथल हुआ हिते। हीअ जबल ओहद जी ज़ियारत कयो जंहिं मदीने वारे साईं फरमायो ओहदुन जबलुन युहिब्बुना नुहिब्बुहु, ओहद जबल असां सां मोहबत करे थो, असां इन सां मोहबत कयूं था। हीअ जबल रुमात आहे, ओ इहे जेके नंढा मथे माण्हू चढ़िया बीठा आहिनि न, इन खे जबल रुमात चइबो आहे। हिते पाण सगुरनि 70 असां बि तीर अंदाज़ बीहारिया हुया। ऐं हीअ ॾिसो हीअ जेके माण्हू कतार करे बीठा आहिनि, हिते ख़ैरात हले पई, या ख़ैरात हले पई। नंगर मदीने वारे साईं जो असां क़िबलत आहिनि वियासीं, उते बि हुयो, कुबा ते वियासीं, उते बि हुयो, हिते बि लंगर हले पियो। हिते माशाल्लाह माण्हुनि जो बि ढो आहे, पखी जेके उॾामनि पिया उन्हनि जो बि ढो आहे, जेके ॿिला ऐं कुता हलनि पिया उन्हनि खे बि ढो लॻो पियो आहे। अलाह अव्हांखे बि हाज़िरी नसीब कंदो। कोशिशि कयो त हिते अचो, महबूब जे दर जी हाज़िरी भरियो, हयाती अलाए छा, माशाल्लाह।